हीअ आहे कलाकोट जो असां मथे टुकड़े ते बीठा आहियूं। ही तव्हां ॾिसी सघो था त ही जेके हुननि जूं जायूं ठहियल हुयूं रहाइश जूं सनी सिर जूं ठहियल आहिनि ऐं कुझु जायुनि ते पुराणे क़िस्म जूं जेके थुलियूं ऐं वॾियूं सिरूं हूंदियूं हुयूं जेका मोहन जे दड़े जी तारीख़ मां निकिरंदियूं, किले मां निकिरंदियूं, उहे बि हिते तव्हांखे खोड़ सारियूं नज़र ईंदियूं। ऐं हीअ डॉक्टर हसन ऐं महराज आहिनि जेके हिते शेर ते आयल आहिनि ऐं मां 2021 में आयो हुउमि त मां चाहियां पियो त हाणे हिकु दफ़ो ॿीहर हिननि सां गॾु बि वञणु घुरिजे। ऐं हीअ उन वक़्त जूं ठहियल जायूं आहिनि जेके तबाह ऐं बर्बाद कयूं वयूं आहिनि। हीअ सिरूं आहिनि, तव्हां ॾिसो त हीअ तव्हांखे सिर कोटजीअ जे किले में मोहन जे दड़े में बि तव्हांखे नज़र ईंदी। इन जो मतिलबु आहे त इहो कोई शाह बेग अरगून वारनि या ईसा तुर्खान जी ठहियल न आहिनि, बल्कि उनखां क़दीमी माग आहे। हाणे हीअ सिर ॾिसो तव्हां केॾी डिघी ऐं वॾी आहे ऐं हिन सिर जी साइज़ बि तव्हां ॾिसो त केॾी डिघी साइज़ आहे। हीअ ॾिसो तक़रीबन हिकु गिराट ऐं कुझु वधीक आहे। त मोहन जे दड़े जूं सिरूं बि तव्हांखे नज़र ईंदियूं त एतिरियूं डिघियूं ऐं वॾियूं सिरूं नज़र ईंदियूं। हीअ हुननि जा घर हुया, बंगला ठहियल हुया जंहिं दौर में हिते रहंदा हुआ। सॼो भरियो पियो आहे, परते बि आहे। पोइ वेंदे कलाकोट जे मुख माड़ी जेका ठहियल हुई ओसी ताईं तव्हां ॾिसी सघो था। हीअ आहे सिंध सां वेझा घाती जो मां चवंदो आहियां त असांजे पंहिंजनि माण्हुनि जी नाअहली बि आहे जो काश इहो जेकॾहिं कलाकोट कंहिं पंजाब जे इलाइक़े में हुजे हा त सचपच त लखनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में रोज़ माण्हू हुनखे तारीख़ी माग खे ॾिसणु अचनि हा। ऐं न छड़ो ॾिसणु अचनि हा पर हज़ारनि जी तादाद में नंढा वॾा स्टॉल लॻियल हुजनि हा ऐं इन्हनि स्टॉलनि ते माण्हुनि जो रोज़गार क़ाइमु हुजनि हा। हीअ ॾिसो तव्हां मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, घर आहिनि जेके हीअ कलाकोट ते ठहियल हुया ऐं अॼु ही हिन जो मलिया मेट लॻो पियो आहे। कोई सार संभाल वारो न आहे। असांजा तारीख़ी अदारा, असांजा सियासतदान, असांजा भोतार ख़बर न आहे कहिड़नि मसइलनि में मुंझियल आहिनि जो पंहिंजे सिंध जे तमामु वॾी तारीख़ी शयुनि जी हिफ़ाज़त करण लाइ बि हुननि खे टाइम कोन्हे। तव्हां ॾिसो त मकली ऐं ठठो ज़िलो सिंध जे तमामु बाशूर ऐं तमामु वॾनि वॾनि सियासी लीडरनि जो ज़िलो आहे। त हाणे मां जेकॾहिं नाला खणण ते वियां त शायदि कुझु नाला रहिजी बि वञनि। तमामु वॾा नाला त तव्हांखे ख़बर आहे त रसूल बख्श पलीजो साहिबु हुजे, अयाज़ रती पलीजो साहिबु हुजे ऐं राहूजो साहिबु हुजे ऐं तव्हांजो हिन खां अलावा हीअ ॾिसो तव्हां परते ते कादिर मंगसी साहिबु हुजे। इहे सभिनी इलाइक़नि सां तालुकात रखनि था। हिन वक़्तु जेके असां वटि अयाज़ रती पलीजो ज़िंदा आहे ऐं असांजो ॿियो नौजवान सियासतदान बि ज़िंदा आहे कादिर मंगसी साहिबु। घटि में घटि मां हिन वक़्तु उन्हनि ॿिनि माण्हुनि खे त चई सघां थो त हीअ ॾिसो जेको असांजे सिंध जे तमामु वॾे तारीख़ी माग सां जेका वैसा घाती कई वई आहे। असांजे हीअ साम्हूं ॾिसो तव्हां सेंट्रल जेल हिननि ठाहियो। हाणे हिन सेंट्रल जेल जीअं ई ख़तमु थिए थो त उनखां पोइ हिन जे अंदरि अचण जो रस्तो अचे थो, पर किथे बि साइन बोर्ड कोन्हे लॻल त हीअ कलाकोट रस्तो वञे थो पियो। मां हिननि तमामु वॾनि बाशूर ॿिन्ही सियासतदाननि खे एतिरो गुज़ारिश कंदुसि त सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर सिंध जे लाइ घटि में घटि हिकु थी करे सोचियो ऐं सिंध जे लाइ जिदोजहद कयो। हज़ारनि जी तादाद में असां दोस्त वठी करे मुख़्तलिफ़ जलसनि जुलूसनि में शरीक त थियूं, करण लाइ उन्हनि खे ज़ोर भरियूं था, पर इहो बि थियणु घुरिजे त हज़ारनि जी तादाद में उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि नौजवाननि खे हिते वठी अची ऐं इहा घुर कई वञे त न छड़ो हिन किले जे तहफ़ुज़ जे लाइ चार दीवारी ॾियारी वञे, पर इन खां पोइ हिन जी सही तरह तारीख़ लिखी वञे। हीअ कोई ईसा तुर्खान जो ठहियलु कोन्हे जो तारीख़ मसूमी में मिले थो। हीअ कलाकोट क़ब्ले मसीह जे दौर जा ठहियल आहिनि
ऐं हिन ते मुकमल तौर ते सही तरह रिसर्च करणु खपे। ऐं ही मखदूम मिराज ऐं डॉक्टर हसन अची रहिया आहिनि। दिलि चाहे थी त घणो कुझु ॻाल्हाइजे, पर अफ़सोस बि थिए थो। ऐं कुझु घुमूं था, वरी तव्हांखे ॿियनि माॻनि जो बि दीदार वठायूं था। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। अस्सलाम वालेकुम।